जेकबाबाद भरसां ठुल जे करीम बख्श थाणे जी हद ॻोठ अब्दुल हलीम खोसो जो रहवासी मोहम्मद आबिद खोसो जे घर मां नामालूम चोरनि पारां गुज़िरियल राति भलोड़ दांद चोरी करे फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद ठुल्ल वारो जेको इलाइक़ो आहे उतां जो ॻोठ जो जेको अब्दुल हमीद खोसो जेको आहे उतां जो रहवासी आहे मोहम्मद आबिद खोसो जेको आहे उन जे घर मां जेको आहे नामालूम जेके चोर जेके आहिनि उन्हनि राति जी ऊंदाही में उन जो भलोड़ जेको आहे त ॾांद जेको आहे त काहे चोर जेके आहिनि फ़रार थिया आहिनि। जॾहिं होॾां अव्हांखे ॿुधायां त जेको मुतासिर थियल जेको आहे खोसो बिरादरीन सां तालुक़ु रखंदड़ आबिद खोसो आहे उन जेको आहे पाक किताब खणी शहर जेके ॻोठ जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आहे उन घुमायो आहे। उन जे बावजूदि उनखे ॾस पतो जेको आहे ॾांद जो न मिलियो आहे। हुन एहतजाज दौरान जेको ॾांद उनजो गुम थियो आहे उन SSP जेकाबाद खे हुन अपील कई आहे त पाक किताब खणी करे जेको हुन जेको SSP DIG लाड़काणो IG सिंध खे हिन अपील कई आहे। उनजो चवणु आहे मां इंतिहाई ग़रीब आहियां, मुंहिंजो नोटिस जेको आहे वरितो वञे, मुंहिंजो जेको ॾांद चोर काए विया आहिनि उहो वापसि कराए जेको आहे ॾिनो वञे, जेको आहे उन्हनि चोरनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ जंहिंमें फ़राहम कयो वञे। जी मेहरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।